न्यूज़ सईदाबाद लग बखर जमाली में सब्जेक्ट स्पेशलिस्ट अफशान जमाली के मुर्सथा कारी इल्जाम में कत्ल। तफसीलन मूजिब न्यूज़ सईदाबाद भरसा गुड बखर जमाली जी रहवासी अफशान जमाली जेका ताज़ी SST में 17 ग्रेड में सब्जेक्ट स्पेशलिस्ट सिलेक्ट थी हुई, जेका बखर जमाली हायर सेकेंडरी कॉलेज में लेक्चरर मुकर्रर हुई। संदस वालदेन काफ़ी वक्त का दुबई में रिहाइश पज़ीर आहिनि। ज़रियन मूजिब अफशां पानी पसंद ते इमदाद जमाली सां शादी कई हुई। रात घरू अणबड़त ता इमदाद जमाली कावड़ में अची करे पानी ज़ाल अफशां जमाली जेका 3 ॿारनि जी माउ हुई खेसि गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। पुलिस जवाबदार नाले इमदाद जमाली के गिरफ्तार करे वरतो। मालूम थियो आहे त अफशां जमाली तमाम घणी होशियार ऐं हुनहार हुई ऐं हुन कुछ अरसो दुबई में पिण तालीम हासिल कई हुई। हुनखे 3 ॿारनि जो औलाद आहे। अफशां जमाली जो केस दाख़िल संदस वालदीन अॼु राति सईदाबाद पहुचण वारा आहिनि, जंहिंखां पोइ अफशां जे वालदीन जे हुकुम ते FIR दाख़िल कई वेंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची